जी नाज़रीन, आउं हिन वक़्तु मौजूदु आहियां मकली लॻे जाम निज़ामुद्दीन समूह जे जेको आहे अॼु वसी आहे ऐं हिते हिन वक़्तु जेको ठटे ज़िले खां अलावा मुख़्तलिफ़ शहरनि खां हिते जेको समा बिरादरी जेको आहे वॾे अंग में जेको शिरकत करे आहे। उन खां अलावा हिते जेको आहे मलाखड़ो बि हलंदा आहे। असां सां गॾु जेको हिन वक़्तु जेको आहे मौजूदु आहे ठटे ज़िले जो जेको आहे सरदार गुल मोहम्मद समूह सां गॾु मौजूदु आहे। अचो त हुन खां पुछा करियूं त हुनजो हुन मेले जे हवाले सां छा चवणु आहे। ही जाम निज़ामुद्दीन पंहिंजो बादशाह पंहिंजे वक़्त जो उन सां गॾोगॾु अलाह जो वली आहे। असां समा बिरादरी टोटल हर साल 14 रबीउल अव्वल जी जो मेलाद हिते मिलाईंदा आहियूं। जीअं त असांजी सॼी समा कुंड कुर्शिका जामा सिंध मरहूम पेर मोहम्मद हाशिम समूह अॼु उनजो फर्ज़ंद हिते आयो आहे। उन सां गॾु सॼी सिंध हर साल जीअं हिन साल बि सुठे नमूने सां मिलाए रहिया आहियूं। इंशाअल्लाह ज़िंदगी ताईंदे हर ॾींहं ते इहो असीं मिलाईंदा रहंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। निहायती अॼु हिकिड़े अहिड़े उनवान तां हिते सभु गॾु थिया आहियूं। मोहतरम जनाब जाम निज़ाम साहब जिन जी तारीख़ जेका आहे उन मां आवाम वाक़ुफ़ु आहे। हिकु वॾी हैसियत रखंदड़ शख़्सियत हुआ। हिन वक़्तु असां उन्हनि जे मज़ार जे पासे में एतादे में हिते सभु गॾु थिया आहियूं। हिन मेले ते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां जंहिंमें कुंड कर्च जे माण्हुनि वॾी तइदाद में हिते शिरकत कई आहे। सुबुह खां वठी हिते क़ुरान खानी कई वई, उन खां पोइ चादर जी सिस्टम थी, पोइ रांदियुनि जो सिलसिलो थियो। सिंध जी तारीख़ी रांदि मल हिते मुनक़द थी रही आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ मुक़ाबला पहलवान खटे रहिया आहिनि। ऐं हिते सिंध जे अवाम जी हिकु वॾे अंग शिरकत कई आहे। हिकु ॾींहं जो मेलो आहे। हिते हर साल वांगुरु हिन साल ई भरपूर नमूने सां पूरे अक़ीदत व एतिराम सां माण्हुनि हिन खे मल्हायो आहे ऐं हिन खे अॻिते वधी करे हिन खे अहिड़नि ई तक़रीबात में मल्हाइणो पवंदो। हिते मुख़्तलिफ़ सेशन थिया जंहिंमें 4 सेशन हुआ ऐं तरतीबवार मूं तव्हांखे ॿुधाया त हिते सिंध जे 12 ज़िलनि मां ईंदड़ मुख़्तलिफ़ शख़्सियतूं जेके पंहिंजो पंहिंजो हैसियत रखियूं थियूं उहे बि आयूं हिते शरीक थिया। असां सभु शरीक थिया। महिरबानी। गुलाम समूह टंडू मोहम्मद ख़ान जाम निज़ामुद्दीन जेको हुकुमरान आहे समन जो हुकुमरान जाम निज़ामुद्दीन समूह ऐं वालिद जो नाम सलाहुद्दीन 48 साल जी हुकूमत दौरान वाहिद ही सिंध जो हुकुमरान रहियो आहे जेको जंहिंमें कॾहिं बि ॾुकार न थियो आहे। इहो अल्लाह जी महिरबानी उन्हनि ते आहे। ऐं जाम साहब जे बारे में ॿुधायो वञे थो त शीराज़ीन जो को पढ़ ॾाढो या ॾाढो गुज़ारे वियो त उन वसियत इहा कई हुई त मुंहिंजो जनाज़ो नमाज़ उहो पढ़ाए जंहिं तहजद कज़ा न कई हुजे, अदा जी न पर कज़ा जी ॻाल्हि कई त केर बि सिफ़नि मां कोन निकितो। जाम निज़ाम जेको त ॿाहिरि निकितो ऐं उन जनाज़े नमाज़ पढ़ाई। एॾो दरवेश ऐं अल्लाह वारो हो ऐं उन 48 साल हुकुमरानी कई। उन हुकुमरानी में 48 सालनि में कॾहिं बि उनजे दौर में ॾुकार न आयो ऐं इन मां साबित थिए थो तूं अल्लाह जो वली हो। ऐं ॿियो इहो त जेको हिते दरगाह ते ही जेको मेलो असीं लॻायूं था समा कम्यूनिटी जे हिसाब सां, इहो असीं हर साल लॻाईंदा आहियूं। पर जेको सकाफ़त खातो आहे उहो असां सां को बि तावन नथो करे। ऐं तव्हां इहे रोड बि ॾिसी रहिया आहियो, रोड बि को कुझु कोन ठहियलु आहे। ऐं जेके दरगाह जी ॾिसो पिया उनजी बि का मरामत मुंहिंजे ख़्याल में सदियुनि में कोन थियल आहे। उहा जेकी थी आहे उहा बि जेके असां जेके कम्यूनिटी जेके आयूं आहिनि जीअं अची कमु लॻायो आहे उन खां पोइ ईअं थियो आहे। सो सकाफ़त खाते खे बि असां इहो अर्ज़ु था करियूं त दरगाह जी मरामत कई वञे ऐं हिते ख़ासि तौर ते असांखे रोड जेको आहे उहो बि ठाराए ॾेई वञे। पाणी जो बंदोबस्तु कोन्हे, उन पाणी जो बंदोबस्तु हुअणु खपे। ऐं हेॾी वॾी दरगाह बि आहे ऐं हीअ हेॾो क़ब्रस्तान बि आहे ऐं ख़ासि तौर ते असांखे मस्जिद बि हिते का तामीर कराए जेकी ठही पई आहे उनखे सही नमूने सां रिपेयर कराए ॾिनी वञे ऐं पाणी जो मुहैया कयो वञे। महिरबानी साईं। वालेकुम सलाम। ऐं पहलवान अमीन लासी खज़ानची डिस्ट्रिक्ट हैदराबाद ऐं
वक़्त जे हाकम जाम निज़ामुद्दीन जी वरसीअ में असां मौजूदु आहियूं, जंहिंमें जिन तमामु समन खे सिंध जे कुंड कुंड मां घुराए हिन रांदि खे उजागर कयो ऐं पंहिंजे क़ौम खे ज़िंदा कयो, पंहिंजे सखाफ़त खे ज़िंदा कयो। समन जी त सखाफ़त हीअ आहे, पर हीअ क़ौमी रांदि पूरे सिंध जी क़ौमी सखाफ़त, सिंध जे हर बच्चे, हर एम.एन., हर MP, हर मिनिस्टर, सरदारनि जी हीअ पंहिंजी रांदि, हीअ क़ौमी रांदि। पर असांखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ते अफ़सोस, असांजा अबा ॾाॾा वॾा जाठा हाणी क़बरुनि में बि जाठा बाणनि, उहो मरी विया हलिया, पर असीं सिर्फ़ु बसर सां मानी खाई पिया रहियूं। असांखे न हुकूमत कुझु ॾिए थी। जीअं तव्हां पंजाब खे ॾिसो, कोॾियूं कोॾियारो विझे ऐं रुॻो हिकिड़े नंढड़े बाल जे पोयां डोड़ंदड़ विझे, उहो सभु नौकिरियुनि में आहिनि। पर असां मलाखड़ा बंदि थी था वञनि त असां इन्हनि पथर कुटण ते मजबूर आहियूं, असां कोॾार हणण ते मजबूर आहियूं। ऐं तमामु हीअ क़ौमी रांदि ऐं असांजा M.N. MP ऐं सभिनि खे अपील था करियूं, खुदारा हीअ असांजी कोन्हे, हीअ तव्हांजी पंहिंजी रांदि आहे ऐं तव्हां हिन खे बिल्कुलु उजागर करियो, असांखे नौकिरियुनि में लॻायो, असांखे हक़ वठी ॾियो। ऐं असां तमामु माचली मुआवरो सलूक कयो पियो वञे असां सां, असां तमामु ज़वाल जा शिकार आहियूं। हिन पूरे लॉकडाउन जे साल में असां बेरोज़गार रहियूं, चंद पहलवान असांजा ख़ुदकुशी करे विया आहिनि ऐं असां तमामु ॾुखे हालत में गुज़ारे रहियो आहियूं। पर जहिड़ो तहिड़ो असांजो हाल आहे, असांजी हीअ क़ौम, असांजी पंहिंजी रांदि, असीं मरी जुरी हिन खे उजागर कंदासीं रहंदासीं। सिंध जो साबिक़े हुकुमरान जाम निज़ामुद्दीन समूह जी यादि में अॼु हिते मलाखणो रखियो वियो, जंहिंमें असां ज़िले ठठे जो ऐं सदर पहलवान या शीदी सां ख़ानदानी पहलवान आहियूं, जेका हमेशह हिन मेले खे वसाईंदा आहियूं ऐं बाक़ाइदे सरदार जाम क़ौम जा हिते पहलवाननि खे बाक़ाइदे इनाम ॾींदा आहिनि, ख़ुशियुनि सां वॾो पहलवाननि सां तामन कंदा आहिनि। असां उन्हनि खे वेलकम ऐं ख़ुशि आमदीद चऊं था। पर असांखे ही लॉकडाउन गुज़री वियो, हिन लॉकडाउन जे सिलसिले में असांजे ज़िले ठठे जो पहलवान अली भाई मला ख़ुदकुशी करे वियो, तॾहिं बि हुकूमत हुन सां को बि तावन कोन कयो। हीअ असांजी क़ौमी हज़ारनि सालनि जी क़दीमी रांदि जेकी ईअं ई निंदणकी करे छॾे वई आहे। असांजे ज़िले जे हुकुमराननि सां अपील त असांजी जेकी रांदि सां रजिस्टर कराई वञे ऐं असांखे सकाफ़त में करियो। असांजा जेका पहलवान बीमार था थियनि उन्हनि जी सार संभाल लंदी वञे। असां क़ौमी पहलवान ऐं शीदी जेका सिंध पंजाब उत्तर लाड़ मुक़ाबिलो कंदा आहियूं, ज़िले ठठे लाड़ जा मशहूरु पहलवान, पर असां एसि ताईं आहियूं जेसि ताईं असांजे बुत में साह आहे। सुबुह सां बिस्तरे ते किरी वियासीं त असांजो को बि मालिकी न आहे, असां लावारस थियो वञूं। इहा असांखे उहा सज़ा थी मिले जे असां सिंध जा क़ौमी रांदीगर आहियूं, जे सिंध जा रांदीगर सॾाइण जे करे सिंध जी हमेशह हज़ारे तारीख़ूं ख़तमु कयूं वयूं आहिनि। पर ईअं कोन थींदो, इंशा अल्लाह ताला को न को सिंध मां अहिड़ा मर्द अहिड़ा इंसान उथंदा जेका इहा मल खे के न के दुनिया लेवल ते पुॼाईंदा। इंशा अल्लाह ताला मीडिया जो असां सां हमेशह तावन रहियो आहे। हीअ आवामी प्रेस क्लब मकिली आहे जेको हमेशह असांजो सच जो आवाज़ु पहुचाईंदो आहे। असां इन्हनि खे वेलकम ऐं वेरी गुड चऊं था। जीअं त असांजी जेको आहे समा बिरादरी बि जेके हिते मौजूदु हुई, मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके आयल हुआ, उन सां बि असांजी जेकी सो ॻाल्हि ॿोल थी। उनजो इहो चवणु आहे त असां जेको मुख़्तलिफ़ शहरनि खां हिते ईंदा आहियूं, असांजो जेको हिते हिकु ॾींहं जो हिते मेलो लॻंदो आहे ऐं उन इहो बि जेको सो ॻाल्हि कई त असां औकाफ़ खाते खे अर्ज़ु कंदासीं त हीउ जेको असांजो जेको रोड जेको आहे उहो बि जेको सो ख़तमु लॻो पियो आहे, उहो बि जेको सो दरगाह सुधी तयारु कयो वञे। उनखां अलावा हिन दरगाह वटि जेको आहे सो हिकु मस्जिद बि ठाराई वञे ऐं हिते तरक़ियाती कमु बि कोन पियो कयो वञे। इहा असां जेकी समा कम्यूनिटी जेकी तरफ़ां जेको असां ख़ुदि पाण कराईंदा आहियूं उहो कमु जेको सो जारी आहे। उनखां अलावा असांजी जेको हिते मल पहलवान सां बि ॻाल्हि ॿोल थी, हुनजो इहो चवणु आहे त असांखे जेको आहे सिंध हुकूमत असांजी का बि सार न लधी आहे। असां जेको 4 महीना जेको लॉकडाउन हो उनखां वठी जेको असां फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV ठठो। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.